वारो कर मुजीब, वारो कर। शिकार करे वठ। घणनि ॾींहंनि खां पखी खाधा ई कोन्हनि। अज ताईं मुजीब जी गोलीअ मां को बि बची न आहे सघियो, पर अज तूं इन्हनि जी ज़िंदगी बणिजी आहे। ज़िंदगी मुंहिंजे मौला जे हथ में आहे। बाक़ी हिकु ॻाल्हि तोखे ज़रूरु चवंदुसि त इहे अमुन जा पखी अथई। पंहिंजे बुखायल वजूद जे लाइ इन्हनि खे बारूद जे वर न चाढ़ींदो कर। सॼी सिंध मातम बणिजी वई आहे। बाक़ी इहे चंद पखी वञी बचा आहिनि, इन्हनि खे बि नथा बख़्शो। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। अचो हाणे अॻिते हलूं थोरो। खानू मूसा खान जो शहर वियल अथई। मूसा खान के मूं घणो बर्दाश्त कयो। मूसा खान असां पोयां असां लाइ खॾू कोटींदो तो हुते ऐं असांजे दोस्तनि खे बिही टंगराए कुटरे। हाणे मूसा खान खे ॿुधाईंदुसि त दुश्मनियूं कीअं निभाइबियूं आहिनि। मूं त हमेशह दरगुज़र पए कयो त मूसा खान सिधी वाट ते अचे, सुधरे, पर हुन त सब्र जा सब लीका लताड़े छॾिया। हाणे ॿुधाईंदुसि मूसा खान खे त खानू लुंटियूं लताड़ींदो तो हुते त मूसा खान जहिड़ो कपूर न छा कंदो। मूसा खान तो खानू खर दिमाग़ जी दोस्ती ॾिठी आहे। हाणे खानू खर दिमाग़ तोखे पंहिंजी दुश्मनी ॿुधाईंदो, दुश्मनी ॿुधाईंदो। मूसा खान भज, मौत खां केतिरा ॾींहं भॼी सघंदे। हा, जेतिरो भॼणो थी त भज। नेठ त मुंहिंजे गोलीअ जो खाज मूसा खान ज़रूर भरजंदे। तूं असांजे दोस्तीअ में ॾार विधा आहिनि। अरे तूं असांखे इस्तेमाल करे हाणे असांजो दुश्मन थी पियो आहीं। पर इहा तोखे ख़बर न आहे मूसा खान त खानू दोस्तीअ में केतिरो अॻिते वेंदो आहे ऐं दुश्मनीअ में छा छा न कंदो। इहा त तोखे हाणे ख़बर पवंदी मूसा खान, हाणे। एॾा फ़ैर ये कंहिंजे मथो थी सघनि था? हिते फायर थियण खां नई ॻाल्हि न आहे। जेतिरा ॾींहं हूंदो इहे फायर ॿुधणा पवंदो। बस थोरो इहो ख़ौफ़ आहे इहे फायर भोता जे मथां न उथनि। ऐसा ख़ैर त आहे। खानू जा पर निकिरी आया आहिनि। अदा मिठल खे मारण खां पोइ हाणे मुंहिंजे सिर जे पोयां पइजी वियो आहे। मिठल खान जा कातिल इहे सरेआम वतन था घुमंदा।
पुलिस के हथ नथा अचनि। पोइ शाबस हुजई रहिस मूसा खान, शाबस हुजई। मिठल खान जा कातिल ईअं सरेआम वतंदा घुमंदा, मूं इहो सोचियो बि न हो। तूं छा कंदे उन्हनि खे अहमद खान? ॿुधाए तूं छा कंदे? पंहिंजो पाण खे बंदूक हणी छॾींदुसि, पर मिठल खान जे कातिलनि खे ईअं आज़ाद घुमण न ॾींदुसि। अहमद खान, ही असांजो पंहिंजो मसइलो आहे, इन करे तव्हांखे आज़ाद में विझणु नथो चाहियां। हाणे अदा मिठल जा कातिल वधीक आज़ाद घुमी न सघंदा। इहो मूसा खान जो तव्हां सां वाइदो आहे। मुआजुआ पयूं थी छा? हाँ खैरा जे सर ॾेखारो हुजे। अलाए त मूंखे कोह काफ जबल ते वठी आयो आ। अलाए को निंड विलायत जो शहर आ। जीअं ई शहर में दाख़िल थियासे त को माण्हू ई कोन नज़र आयो। हाँ तोखे पंहिंजो खुटको अची लॻो आहे न, माण्हू न आहिनि त कंहिं सां ॻाल्हाईंदी आहे? खैरा जे सर ॾेखारो हुजे। जे तोखे ॿ माण्हू न मिलिया न त तूं कंहिंखे वेड़ाईंदे ॿुधाए। हा अरे हूअं बि सियाणा चई विया आहिनि त शैतान जाथे बि हूंदो आहे उते पंहिंजे फितन गोइन खां न मुड़ंदो आहे। खुदा खे मञ खैरा, खुदा खे मञ। नए घर में पहरी रात आ, को हथ खणी दुआ घुर त मुसीबतूं टरनि त रोज़ीअ में बरकत पए। हेॾे मूंखे थो चए पियो त अल्लाह अल्लाह कर, पाण खे अलाह अलाह कंदे का ज़बान थी ॾुखाई छा? अरे वधीक ॻाड़ी हणी मगज ख़राब न करे, हे हथ थो वधाए, ॿ टे ॾींहं सबर कर त पाड़े वारा तोड़े न कढनि। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, घर जी मसवाड़ भरींदासीं, ईअं मुफ़्त में को असां ते थोरो थपे कोन विहारियो अथऊं जो तड़े कढंदा। और रन जे तुंहिंजो इहो ई धमचड़ो रहियो न त पाड़े वारा चंदो करे घर जी मसवाड़ भरींदा, पर पंहिंजो सुकून बर्बाद करण जे लाइ हिते तोखे रहण कोन ॾींदा। अरे इन करे चवां थो त कुझु ॾींहं सब्र कर न, मां ओड़े पाड़े में का रहाई त करे वठां। भले मुड़सवा कूंधर ओड़े पाड़े में रहाई कंदो। अरे तूं जंहिं बि पाड़े में वेठे उन पाड़े जूं ई पाड़ा पटे छॾींदे, छल तुंहिंजे नहूसियत खां पाड़ो बचे। अल्लाह ख़ैर करे पाड़े वारनि ॾे। ख़बर नाहे त तुंहिंजी मनहूसत अलाए कहिड़ो असरु कंदी हुननि सां। अरे जॾहिं मां ॻोठ खां वाक़िफ़ हुजां त हींअर साईं ॿाहिरि मोह कयां हा। अरे मता निकितो आहे दर खां ॿाहिरि। ॻोठ वारा ॻोर पट सम्झी मारे छॾींदई, न दाद थींदी न फरियाद थींदई। अरे खेरा को अथई पीर मुर्शिद, उन जो मुहाबो अथई, हींअर त माठ कर। मूंखे थो चए तूं पंहिंजी ॻाड़ी छो नथो बंदि करे? अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जे तूं जवाब ॾियण में ऐं ॻाड़ी हणण में पंहिंजी दानाई थो सम्झे पियो त मां चवां थी इहा दानाई बंदि करे त मां बि जवाब ॾियण छॾे ॾींदसि। हा ये ॿिले वारियूं अखियूं करे सूंड जी हीअं भली वेहो, पर जे ॻाल्हाईंदे त मां ॻाल्हाईंदीसांइ। तुंहिंजो पीउ तोसां मिलण थो चाहे, उन अॻियां का अहिड़ी ॻाल्हि न उथारिजांइ जंहिंजे करे को नओं मसइलो खड़ो थिए ऐं मां मजबूर थियां तुंहिंजे पीउ जो खून करण लाइ। इन्हीअ करे तोखे वरी थो सम्झायां, जे तूं पंहिंजे पीउ खे ज़िंदह ॾिसणु चाहीं थी त तुंहिंजो पीउ हितां सही सलामत वञे। हितां जी का बि अहिड़ी ॻाल्हि न कजांसि, पंहिंजे पीउ खे तसली ॾेई हितां रवानो करे छॾीसि। जे कुझु ॾींहं ॿिया बि हिते रहियो त पोइ तुंहिंजे पीउ जो लाश वापसि वेंदो। न तूं ईअं नथो करे सघीं। जेको पंहिंजे भाउ जो खून करे सघे थो, ॿियनि खे मारणु हुन लाइ को बि मसइलो कोन्हे। इन करे चवां थो त पंहिंजे पोड़े पीउ खे हितां इज़त सां वापसि वञणु ॾे। पाण सां गॾु उन पोड़े खे सूरनि में न विझजांइ, छो त मूसा खान जा ज़ुल्म सही न सघंदो। पहिरीं सट में वञी अल्लाह खे प्यारो थींदो। मूसा खान, ज़ालिम जो अशर ॾाढो ख़राब थींदो आहे, डिज रब जी ज़ात खां जेकी बेपरवाह आहे। जॾहिं हशर थींदो तॾहिं ॾिसजांइ। फ़िलहाल जेको चवां थो उनखे गौर सां ॿुध ऐं उन ते अमल कर। ईअं न थिए जो मुंहिंजे हशर खां पहिरियां ई मां तव्हांजो अहिड़ो हशर कयां
जो तहांजा लाश भी सुञाण खां निकिरी वञनि। जेकॾहिं पंहिंजे पोड़े पीउ जी ख़ैर ख़्वाह आहीं ऐं उनखे चाहीं थी त मूंखे यकीन आहे उन जे साम्हूं का बि अहिड़ी ॻाल्हि न कंदी जंहिंजे करे तुंहिंजो पीउ आज़ार में अचे। अकुलमंद आहे। मूंखे यकीन आहे त मूं जूं ॻाल्हियूं तूं सम्झी वई हूंदी। हूअ बि उहा कहिड़ी धीउ आहे जेका पंहिंजे पीउ खे पंहिंजी अखियुनि जे आॾो मरंदो ॾिसे। ऐं हा, इहा ॻाल्हि बि ज़हन में रखी छॾिजांइ, जेकॾहिं तुंहिंजो पीउ कुझु ॾींहं लाइ तोखे वठी वञण लाइ चए त उनखे साफ़ इनकार करे छॾिजांइ, छो त हाणे तुंहिंजो जीअण ऐं मरण हिन हवेली में आहे। रज़ा खे को बि टारे नथो सघे बाबा। अमन खान, तव्हां पंहिंजी न्याणी सां कचहरी कयो, मां हलां थो उतां करा। ठीक। रज़ा, ही नई मुसीबत ओचितो किथां अची वई? अदा मिठल जो सोहरो आहे, एतिरो जल्दी अची वेंदो इहो मूं बि न सोचियो। मुतार बाबा, को नओं मसलो त खड़ो कोन कंदो? कोशिश कयूं था त खैरन सां वापसि मोटी वञे। जेकॾहिं का खुड़क पयसि ऐं असां लाइ ख़तरो बणियो त पोइ इते ई पूरो करे छॾींदासीं ऐं उन जे खून जो इल्ज़ाम बि आचर ऐं खानू मथां हणी छॾींदासीं। पोयां को ओही वाही कोन अथसि छा रेसा? छोरो रुस्तुम अथसि, पोइ उनखे बि ॼाण करे छॾींदासीं। रेसा, पोइ कम ई इहो कयो, हिन खे पूरो करे रुस्तम ऐं खानूअ वारनि खे पाण में वेढ़ाए छॾियो। फ़िलहाल असांजा कन ई ठरी पवंदा। जे इज़त सां मोटी वियो त ठीकु, न त पोइ उहो ई कमु करणो पवंदो। हिकु धक सां ॿ शिकार। न बाबा न, मूंखे पंहिंजी हालत छॾे ॾियो। मां बाक़ी पंहिंजी ज़िंदगी मिठल जी यादि में गुज़ारे छॾींदसि। अम्मा, कीअं छॾियां? मां तोखे तुंहिंजे हालत कीअं छॾियां? हेॾी जबल जेॾी ज़िंदगी ऐं हिन बंदि कमरे में तूं गुज़ारींदीअ? कुझु गुज़री वई आहे, कुझु गुज़री वेंदी बाबा। अम्मा, तुंहिंजी मां हिकु बि न ॿुधंदुसि। फ़िलहाल तोखे कुझु ॾींहं मूंसां हलणो पवंदो। उतां चकर ॾेई ईंदीअ त हितां जा दर्द कुझु त घटि थींदई न बाबा। अदा मूंसां दिलि सां इजाज़त ॾे त ठीकु आहे, न त वधीक ज़ोर न रखिजोसि। छो न इजाज़त ॾींदो? तूं का हिन घर जी नौकरियाणी या कनीस त न आहीं। नई तोखे का उमिरि क़ैद जी सज़ा लॻल आहे जो ता ज़िंदगी तूं हिन हवेलीअ में गुज़ारे। पर बाबा, बसि चयमि न त तुंहिंजी इजाज़त वठणु मुंहिंजो कमु आहे। हमेशह लाइ तोखे कोन थो वठी हलां, पोइ ॾिसां त मूसा ख़ान तुंहिंजी इजाज़त कीअं नथो ॾिए। तूं पंहिंजी तयारी वठी छॾ, सुभाणे हलंदासीं।
मुआ सॼो ॾींहुं ॿोरियूं ठोए ठोए कबर थी वियो आहीं कबर। इहा उमिरि अथई, इन ई उमिरि में लाश थी वियो आहीं, सॼो फना जी फूक थी वियो आहीं। जेको थो ॾिसे उहो थो चवे त हिन वीचारे जो हशर करण वारी संदसि ज़ाल रहमत हूंदी, वरी बि ॾोहो रहमत जो। अरे चोदा कीथे में हथ कढ परे कढ। मां त चवां थी त इन गॾे गाॾी खां सुठो थी त का मज़दूरी कर मज़दूरी। हा मज़दूरी कयां, मालिक मूंखे फिरनी वारी कुर्सी रखे ॾींदा, मां उन ते फिरंदुसि। जे तो हिन में सत्यानाश ते तो हुन में। छो तोखे तगारी ऐं ॿोरी में फ़र्क़ु नज़र कोन थो अचे? रहमत रहमत जेरी दूध तेरी चाई। अरे चला छॾ रुपया ॾे न। माने जो पासो वठ, माने जो मूं ते आंथो थी आंथो। बचाया मुंहिंजी सलाह वठी ते तां लॾो खणी हलिया था हलूं अम्मा वारनि ॾे। हुते मां बाबा खे चई तोखे रेस वटि नौकिरी वठी ॾींदसि। उते गुज़र सफ़र बि सुठो थींदो, रेस भलो माण्हू आहे। बाक़ी हिते त बुखूं काटे काटे मरी विया आहियूं। हिकिड़ो वेलो खाऊं था त ॿ वेला तुंहिंजो बूथ वेठा ॾिसूं। हलण लाइ मां राज़ी आहियां, पर अदा खे केरु मुंहुं ॾींदो? उहा वॾो खूनी बंदूक हथ में देरि कोन कंदो, पिप त कढी विझंदो। पंहिंजे नंढे भाउ खां डिॼी थो। पहिरें इहो त ॿुधा, तूं वॾो आहीं या हू? वॾे खे तूं छा कंदी आहे? वॾा त उथ हूंदा आहिनि पोइ गॾ नंढा पर लित त चकर जे लाइ चिता। मां गॾ ऐं उठ जी ॻाल्हि कोन थी कयां, मां तुंहिंजी ऐं तुंहिंजे भाउ जी ॻाल्हि थी कयां। तूं गॾ जी ॻाल्हि करी या उथ जी ॻाल्हि करी, मुंहिंजी ॻाल्हि करी या मुंहिंजे भाउ जी ॻाल्हि करी, पर मां हितां हलण वारो न आहियां। छोरे जी ख़बर अथई न, छोरो आहे वॾो सूअर, थोरी घणी ॻाल्हि ते बंदूक सीने ते खणी थो रखे। मूंखे पंहिंजा पिपर न आहिनि कदराना। नथो हली त वञी खॾ में पओ। मां बि खेरा जी धीउ रहमत आहियां। रहमत रुठी त रब राज़ी करे, बाक़ी ॿिए जी जाइ कोन्हे। रहमत रुठी न त रुसे पई, पर मूंखे पंहिंजा पिपर न आहिनि कदराना। जेकॾहिं रहमत रुठी रही न त पोइ ठीकु आहे, मां सुभाणे ई वञा थी अम्मा ऐं बाबा वारनि ॾे। मूंखे 2 वेलनि जी मानी खाराईंदा, ऐं तूं जॾहिं सॼो ॾींहुं कमाए वरी अची ॿारनि खे मानी पचाए खाराईंदे, वरी कपिड़ा धोईंदे, पोइ तोखे ख़बर पवंदी त रहमत रुठी त आज़ारी आज़ार। रहमत मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मूंखे थोरो सोचण ॾे, जल्दी न ॾिसंदी कर। ठीकु आहे ठीकु, अॼोको ॾींहुं ऐं राति अथई सोचण जे लाइ। जे न हली त पोइ मां पाण ई हली वेंदी साईं। छोरा वॾो वकील आहे, जे रुसे त मूल न परचे, जे परचे त पचर ई न छॾे। भञ पिरोली नानो नानो नाने खां वॾी भला नानी नानी। अञा मञे त मार खाए, छो त नाने खां थोरी नंढी भला आहे। पोइ या पक आमा आहे। हा दा मञी वई, मार खाई वई। रुपया ॾे न। छॾ जाने, रुपये लाइ सवेर खां वठी तूं बि खीसे में हथ पियो विझी। तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे मूंसां खान? मुजीब जी रस हथ जोड़िया। छा ॻाल्हि आहे जेका मूंसां अकेलाई में करणु था चाहियो? अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि न आहे मूंसां खान। न्याणीअ जी मोकल घुरिजे, उनखे मां कुझु ॾींहंनि जे लाइ घर वठी वञणु चाहियां थो। दिलि ते वॾो सदमो रसियो अथसि। मूंसां खान अहिड़ा ॾुख विसरंदा त न आहिनि, पर पोइ बि कुझु ॾींहं असां वटि रही ईंदी त थी सघे थो उन दिलि जा घाव कुझु भरिजी वञनि। सम्झां थो अहमद ख़ान, सम्झां थो। जवान धीअ जो बेवा वारो रूप माउ पीउ जो हां ॾारे विझंदो आहे। मलूका तव्हांजी धीअ न, पर मुंहिंजी वॾी भाॼाई, ऐं वॾी भाॼाई माउ समा हूंदी आहे। बेवक़्तु उन जी ज़िंदगी उजड़ण जो ॾुख मूंखे बि ओतिरो ई आहे जेतिरो तव्हांखे आहे। क़िस्मत जे लिखे खे को बि टारे नथो सघे मूंसां खान। रब जी रज़ा ते मां राज़ी आहियां। वधीक ॾुख ऐं सोग मल्हाइण सां मुंहिंजे धीउ जो वर मोटी त कोन ईंदो। बसि मां इहो ई थो चाहियां त कुझु ॾींहंनि जे लाइ मां हुनखे वठी वञा त मिठल जूं यादूं विसारे सघे। बाक़ी ज़िंदगी ख़ुशि न ई सही, पर हर पल रोंदे त न गुज़ारे। मूंखे न्याणी जी जेकॾहिं मोकल ॾींदव त इहे तव्हांजा मुंहिंजे मथां वॾा वड़ हूंदा। अहमद ख़ान, तव्हां बख़ूबी ॼाणो था
एक दफ़ो औरत जेका हवेली जी इज्जत बणिजी ईंदी आहे ता हयाती हवेली मां कदम ॿाहिरि नाहे रखंदी। हाणे जे तव्हां चाहियो था त मां हवेली जा असूल टोड़े मलूका खे तव्हां सां हलण जी इजाज़त ॾियां त पोइ तव्हांखे हिकु कमु करणो पवंदो, मूंखे मारे मलूका खे तव्हां वठी वञो। ही तव्हां छा पिया चओ मूसा खान? आमद खान, मां तव्हांखे जवाब ई नथो ॾेई सघां ऐं हवेली जा असूल बि टोड़े नथो सघां। हाणे तव्हां मूंखे अहिड़े ॿिवाटे ते अची बीहारियो आहे जिते फ़ैसिलो करणु मुंहिंजे लाइ मुश्किल थी पियो आहे। हवेली जा असूल ऐं इज़त मूंखे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक प्यारा आहिनि। इन करे मां पंहिंजी ज़िंदगी त ॾेई सघां थो, पर हवेली जा असूल टोड़े नथो सघां। अचे ही वठो, मुंहिंजो खून तव्हां ते माफ़ आहे। मूंखे मारे पोइ पंहिंजी न्याणी खे हमेशह हमेशह लाइ वठी वञो। मूं मथां मयार बि न रहंदी ऐं तव्हां पंहिंजे पीउ हुअण जो हक़ बि अदा करे वठंदा। न मूसा खान, मुंहिंजे हथनि में एतिरो दम न आहे जो मां एॾी वॾी कुर्बानी ॾेई सघां। तव्हांजी ज़िंदगी ऐं हवेलीअ जे असूलनि मथां हीअ त हिकु न्याणी आहे, पर मां 5 न्याणियूं बि कुर्बान करे सघां थो।